इस्लामकोट भरिसां ॻोठ घूमंदो जे ढाणीअ में नौजवान शादीशुदा लजपत वल्द मोती भील ऐं पुष्पा धीअ जगो भील कच्ची वण में रसो ॿधी फाहो खाई आपघात करे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही आपघात कंदड़नि जा लाश तहवील में वठी पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले करे छॾिया आहिनि। कोट डीजी ऐं भरपासे में बदअमनीअ ते ज़ाब्तो न आयो। ॻोठ ख़ुदाबख़्श भंभरो में अणॼातल चोर शाहिद हुसैन भंभरो जे घर मां 2 तोला सोन, 1 लख रुपया रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे विया। मुतासिरनि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त चोरी थियल सामान वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। काज़ी अहमद लॻ ॻोठ लोंग खोसो वासियुनि अली हैदर खोसो, शामिर खोसो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हिकु ॾींहुं अॻु वाहिद बख़्श खोसो संदन मथां नीगरीअ खे अगवा समेत जेके बि इल्ज़ाम हया आहिनि उहे बेबुनियाद आहिनि। मामलो 8 साल खां प्लॉट जो हली रहियो आहे। बिना जवाज़ कूड़ियूं FIRूं कराए परेशान कयो पियो वञे। SSP शहीद बेनज़ीराबाद नोटिस वठी जांच कराए इंसाफ़ कयो वञे। MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह पारां तालका इस्पताल सकरन में अल मुस्तफ़ा ट्रस्ट जे सहकार सां कुदरती वढियल चप तारूं ऐं नक जे ऑपरेशन जे 2 रोज़ा मुफ़्त कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें पाकिस्तान जे माहिर डॉक्टरनि जी टीम प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अशरफ पहिरें ॾींहुं 50 ऐं ॿिए ॾींहुं 54 ॿारनि जी कामयाब सर्जरी करे खेनि मुफ़्त दवाऊं फराहम कयूं वयूं। नवाबशाह में सैयद बिरादरीअ जे माण्हुनि मोहम्मद इलियास, सैयद शहनशाह ऐं ॿियनि पंजाब पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त पंजाब पुलिस संदन वालिद सैयद नियाज़ शाह खे बिला जवाज़ गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। कराची में सिंध एजुकेशनल वेलफेयर एसोसिएशन पारां सिंधु तहज़ीब जे नाले सां 4थी सालियानी इंडस अवार्ड तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ ऐं समाज जे मुतहरिक किरदारनि खे इंडस अवार्ड ॾिना विया, जिन में SS न्यूज़ जे रिपोर्टर काज़ी जावेद सनाईअ खे बि अवार्ड सां नवाज़ियो वियो। बांदी भरिसां ॻोठ गुलाम रसूल डाहिरीअ में ज़मीनी तकरार तां ॿिनि धुरियुनि में छेड़ो थियण करे डंडा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि गुलाम नबी डाहिरी ऐं अब्दुल सत्तार डाहिरी सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे नाज़ुक हालत में इस्पताल दाख़िल कयो वियो। पुलिस मूजिबि मामले जी जांच जारी आहे। बुली शाह करीम वेझो ॻोठ शहदाद खान रिंद मामूली ॻाल्हि तां 13 साला नीगर दिलबर पुट वज़ीर रिंद मुबैना वण में रसो ॿधी आपघात करे छॾियो। इत्तला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले करे छॾियो।